जय झूलेलाल। मां सुनील होतवानी ऐं मां रोशनी होतवानी तव्हां सभिनी जो स्वागत कयूं था हिन प्रोग्राम में जंहिंजो नालो आहे सजण मुंहिंजो आहे। पद्मश्री दादा राम पंजवाणी साहिब जी जे 110 जन्म ॾींहं जूं तव्हां सभिनी खे बेशुमार वाधायूं। दादा राम पंजवाणी मशहूरु त हुया पंहिंजी गायकी जे लाइ, पर उन्हनि जो सेंस ऑफ ह्यूमर ॾाढो सुठो हुयो ऐं हुननि जा चुटकुला ऐं टोटका जेके असां ॿुधंदासीं उहे काफ़ी मज़ेदार हूंदा हुया। सीता सिंधु भवन दादा राम पंजवानी जो सपनो हुयो ऐं हिन भवन जे प्लेटफॉर्म ते कई आर्टिस्ट कई कलाकारनि खे मौक़ो मिलियो पंहिंजी कला ॾेखारण जो ऐं उनखे अॻिते वधाइण जो। असां शुक्रगुज़ार आहियूं सीता सिंधु भवन जा जो हुननि असांखे दादा राम पंजवाणी साहिब जी जे जनम ॾींहं ते परफॉर्म करण जो मौक़ो ॾिनो। अॼु असां तव्हांजे लाइ हिकिड़ी कॉमेडी स्किट खणी आया आहियूं, त हलो ॾिसूं था। हेॾा ॿुधो था, हेॾा ॿुधो था, हेॾा ॿुधो था। अरे ॿुधाई त थो वेठो, जॾहिं खां शादी थी आहे तॾहिं खां ॿुधाई त थी, कॾहिं ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो अथई? हा, कुझु बि वॾो ॻाल्हाईंदा ई न आहियो, जीअं हमेशह त ॻाल्हाईंदा आहियो, अञा छा खपेव। अच्छा इनखे छॾो, तव्हां ॿुधो, हो जेको गांधी नगर में स्वास्तिक शोरूम आहे न, हा उते कपिड़नि जी सेल लॻी आहे ना। ओह नो, कपिड़नि जी सेल? हा, तव्हां मूंखे 20-25 हज़ार ॾेई छॾो त मां पंहिंजे लाइ कपिड़ा थोरा वठी अचांव था। 20-25 हज़ार? हा बस हाली 20-25 हज़ार ॾियो, मां हाली थोरा कपिड़ा वठी थी अचां, पोइ जॾहिं ॿाहिरि घुमण हलंदासीं न त तव्हां पंहिंजी चॉइस सां थोरा अञा वठी ॾिजो। हाली 20-25 हज़ार? माना तूं हाणे वञी करे 20-25 हज़ार जी शॉपिंग कंदी आहे, उनखां पोइ वरी मूंसां तूं अलॻि शॉपिंग कंदी आहे? त जॾहिं ॿाहिरि घुमण हलंदासीं त तव्हां पंहिंजी तरफ़ सां कपिड़ा न वठी ॾींदव छा? तूं बि न, तोखे छा थो लॻे? तोखे 2 मिंट मुंहिंजी शिकिल ॾिस। छा तो शिकिल में? ठीक था है सब। तोखे छा मुंहिंजी शिकिल डाकू वांगुरु थी लॻे पई? डाकू वांगुरु? आहे त चोर वांगुरु। हाँ कुछ न तव्हांजी शिकिल त ॾाढी सुहिणी आहे, मां इन ते ई त फिदा थी वई हुयसि। पर ईअं छो था चओ तव्हां डाकू वांगुरु? अहिड़ो छा चयो मां? तोखे छा थो लॻे मां या डाका हणंदो आहियां, बैंक लुटींदो आहियां या फांदेबाजी जा कम कंदो आहियां जो मूं वटि 20-25 हज़ार 30 हज़ार जंहिं महिल ॾिस तंहिं महिल 20 हज़ार थी 25 हज़ार थी घुरे? सेठ माण्हू आयो हेॾा, ईअं ई छा? मूंखे बि सभु सेठाणी चवंदा आहिनि। ठीकु आहे, तोखे ॾींदुमि मां पैसा, पर हिन महिल कोन्हनि, मूंखे बैंक मां कढाइणा पवंदा। तोखे बैंक मां कढाए मां ॾियां थो। वरी बैंक मां कढाइणा पवंदा? तव्हां खां जॾहिं बि पैसा घुर न बसि बैंक मां कढाइणा पवंदा। कॾहिं खीसे में पैसा रखंदा आहियो? जेॾीमहिल तेॾीमहिल ईअं ई चवंदा आहियो। त हेसिताणी मुंहिंजी सेल बि पूरी थी वेंदी, पोइ छा वठी ईंदमि मां? तूं हमेशह घुरंदी, तूं थोरी 500 1000 2000 घुरंदी आहे। हमेशह जंहिं महिल ॾिस 20,000 25,000 40,000, ऐं एतिरा माण्हू पैसा जेब में खणी घुमंदो। डिजिटल ज़मानो आहे, वॾो डिजिटल ज़मानो आहे, बसि हूंदा ई न अथव पैसा जेॾीमहिल तेॾीमहिल। मूंखे कढाए ॾियो। मां तोखे पैसा तूं जेके चए मां तोखे कढाए थो ॾियां पियो। तूं उहो छॾ, इहो ॿुधाए, असां जेको दिवाली खां पोइ असां घुमणु हलंदा आहियूं, ॿारनि खे वठी करे घुमाईंदा आहियूं, त हिन दफ़े तुंहिंजो किथे प्लान आहे? किथे तूं सोचें थी पई त असां किथां थी अचूं त मां टिकेटूं होटल अरेंजमेंट सभु करे छॾियां? मां हिन दफ़े सोचियो आहे कि तव्हां असांखे सेंट मार्टिन वठी हलो, रेखा दीदीअ वटि। सेंट मार्टिन? हा। सेंट मार्टिन छा पुठी गिटीअ में आहे? चई सेंट मार्टिन वठी हलो। ओह नो, त छा ॿार हेॾा वॾा था थियनि कि पंहिंजी पुफी वटि कॾहिं वेंदा घुमण? हाणे वठी हलो न हिन छुटियुनि में तव्हां सेंट मार्टिन असांखे। ऐं ॿुध, सेंट मार्टिन न काई ट्रेन न वेंदी आहे, सेंट मार्टिन प्लेन ई वेंदो आहे। हा त पोइ हलंदासीं न प्लेन में, उनमें कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? प्लेन में तोसां सवाल ई न, मां कॾहिं बि तोसां प्लेन में न हलां। ईअं छो था चओ पिया? त पहिरियों दफ़ो तोखे प्लेन में वठी हलुमि, ॾिठी मां कहिड़ी हालत थी मूं। हाणे छॾो न, उहे पहिरें दफ़े जी ॻाल्हियूं हुयूं, उनखे छॾो। छो अहिड़ी ॻाल्हियूं छॾिबियूं न आहिनि, अहिड़ी ॻाल्हियूं यादि रहंदियूं आहिनि। तूं जेके हुते कारनामा करे आई आहे। अरे उहो छॾो, हाणे उनखे छो था यादि कयो पिया? हाणे छॾो, हाणे वरी हलूं था। ख़बर त पए न सभिनी खे कि हीअ जेका माई साम्हूं वेठी आहे हीअ केॾी टिप टॉप थी लॻे पई, ऐं हिन जूं हरकतूं ॾिसो जेके प्लेन में हली करे पहिरियों दफ़ो हरकतूं कई अथई। अहिड़ो छा कयो मां जो हीअं सभिनी खे हीअं था ॿुधायो पिया तव्हां? अरे तव्हांखे ॿुधायां,
पहिरियों दफ़ो जॾहिं प्लेन में हली अंदरि हली करे वेठी आहे, जेॾी महिल टेक ऑफ थियण जो टाइम आयो आहे त अनाउंसमेंट थी आहे भाई बेल्ट ॿधी छॾियो, कमर की पेटी बांध लो। हीअ माई जो ओॾी महिल टेक ऑफ थियण महिल जेको खिली आहे ऐं जेको पई घड़ी घड़ी फतके एॾो चई कित कितां ई थी थियनि, मूंखे कित कितां ई थी थियनि, मूंखे कित कितां ई थी थियनि पई। छा ग़लति चयो, मूंखे सच में किटकिटाणियूं पिया थियनि। जीअं हीअं प्लेन हीअं थोरो मथे पियो थिए, मूंखे एॾी किटकिटाणियूं पिया थियनि, मां हेॾा छा ॿुधायांव तव्हांखे। अरे त थींदो आहे थोरो घणो, थोरी कोई हर कोई वेही करे प्लेन मथे ते खणंदो आहे जीअं तूं खयों। ठीकु आहे न, छा थियो पोइ? छा थियो पोइ जी ॻाल्हि ॿुधाइनि। हा साईं, टेक ऑफ थी वियो, जीअं अञा प्लेन मथे आयो मां हिनखे ॿुधायो पंहिंजी इन जे लाइ कि भई हिते पासे में बटन अथई, इहो बटन दॿाईंदे एयर होस्टेस ईंदे तोखे जेको पुॼई, जेको तोखे खपई तूं साम्हूं हुनखे चइजांइ। पर हीअ अहिड़ो जो मज़ो अची लॻोसि घंटीअ जो घड़ी घड़ी टिन टिन टिन, हो बि वीचारियूं अची करे बीह पई रहनि। हीअ भई चालू थी वञे, लिपस्टिक का शेड कौन सा है, कौन सा शेड लगाया है, ये टोपी आपने गोल क्यों पहनी है, ये ऐसे साइड में टियारा पहनती ना तो ज़्यादा अच्छी लगती। त उहो हर कोई कंदो आहे, कंहिंजो कुझु वणंदो त पुछण में छा हर्ज़ आहे कि छा इहो लिपस्टिक जो शेड किथां वरिते, कहिड़ी कंपनीअ जो आहे, कहिड़ी नेल पेंट लॻाई अथई, इन में छा आहे? हेॾा हिनखे तव्हां वॾो छिकोसि था पिया। ऐं हुन यूनिफॉर्म जे लाइ छा पई चए हुननि खे? छा पई चवां? उहो जेके यूनिफॉर्म हुननि खे हाणे यूनिफॉर्म बातली मिनी स्कर्ट, हाँ तो उन्होंने के सड करे चए थी भाई इधर आओ, ये क्या पहना है, तुम इससे अच्छा तो इसके नीचे लेगीज पहनो। हाँ तो बोलो तो मैं लेगी वाले का नंबर दूं, हां तू इते लेगी वाले का नंबर आती नहीं पई, छा थी करे पई? अरे त छा गलत चयो आ? केर ॻाल्हाईंदो आहे ईअं? इंडिया में कोई हेतिरा स्कर्ट पाईंदो आहे छा? ऐं तव्हां खे छा आहे, जेंट्स खे त मज़ो ईंदो आहे इहो सभु ॾिसी करे, तव्हां त मज़ो वठंदा आहियो, उन में छा आहे? हा, तव्हां माइनि खे त सिर्फ़ु ईअं ई लॻंदो आहे असां बसि जेंट्स ख़ाली मज़ो ई वठंदा आहियूं। हा बिल्कुलु मज़ो ई वठंदा आहियो, ॿियो छा कंदा आहियो? अरे तव्हांखे छा ॿुधायां, हुन खां पोइ जेका हिन हरकत कई, मां हुन खां पोइ ठहियो कयो मां हुन खां पोइ कन पकड़िया कि मां हिनखे काॾे बि न वठी वेंदुमि। छॾियोसि हाणे हुन ॻाल्हि खे। अरे ॿुधाइण त ॾे न, कयो छा तूं कारनामा तुंहिंजा ख़बर त पवनि। ॿुधायो छा कयो? हाणे जीअं अञा वेठी आहे हुते, अलाए छा ॾिठई हेठि, जंप ॾेई करे उथी आहे ऐं डुकंदी वई आहे पायलट वटि, चयो अथई मूंखे हाणे हिते लाइ, तूं प्लेन हेठि लाइ। हाणे मां पकड़े करे वठी आहियां, मां भाई तोखे छा थियो, तूं हुनखे छो थी परेशान थिए, उहो वीचारो डिस्टर्ब थी वियो। अरे त कटनीअ जे मथां लंघूं पिया असां, मुंहिंजे पेकनि जे मथां, ऐं तव्हांखे ख़बर आहे न कि रेखा दीदी खे खीचा पापड़ केॾा वणंदा अथसि कटनीअ जा, त मां सोचियो कि कटनीअ ते ॿ मिंट लही करे पंहिंजी मम्मीअ जे घरां खीचा पापड़नि जो कार्टून खणा थी, पोइ हलूं था पिया रेखा दीदी वटि। रेखा दीदी बि ख़ुशि, असां बि ख़ुशि। हे तूं या बस सम्झी आहे भाई कंडक्टर वांगुरु टिंग टिंग कंदी तो गाॾी बीहारे छॾींदो, हो काथे लाहींदो प्लेन, हुनखे अलाउड ई कोन्हे हो प्लेन ईअं लाहिण। आहे उते पट्टो आहे हिकिड़ो, उते लही सघंदो आहे प्लेन कटनीअ में। ऐं तूं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तूं उते ॾिठो छा जो तूं ईअं टिप ॾेई करे उथी आहीं? अरे मां हुते, हू हिकिड़ो उपजेल आहे न कटनीअ में, वॾियूं भितियूं आहिनि हुते हीअं शेप वारियूं, मां उहे ॾिठियूं, मूंखे उहे मथां नज़र आयूं, उहे जेल ॾिसी करे मां चयोमांव कि कटनीअ मां था लंघूं असां, ॾिसो। माना हेॾो मथां खां तोखे उहो जेल नज़र अची वियो? अरे कीअं न सुञाणींदमि, हर साल रक्षाबंधन ते मां होॾे वेंदी आहियां, हेॾा जेका हुते कैदी आहिनि न, मुंहिंजा भाउर आहिनि, मां उन्हनि खे राखी ॿधण वेंदी आहियां हुते। हे मूंखे ॻाल्हि अॼु थी ख़बर पयव कि मुंहिंजा साला जेके आहिनि उहे कैदी आहिनि, हा न? वाकई में हक़ ते हिन जी शिकिल जेका आहे न गुंडनि वांगुरु लॻंदी आहे। हाणे मूंखे सम्झ में अची वियो, तूं बि काई गुंडीअ खां घटि कोन्हे का। बस हाणे जाम थी वियो तव्हांजो। त एॾा भंडण करे जेको इहो कंदी आहे, मूंखे त लॻंदो ई हो कि गुंडी ख़ानदान जी आई आहे। कुझु बि था चओ पिया तव्हां मुंहिंजे लाइ। अरे एॾो परेशान थिया अची करे, हो हिन मां उन्हनि जो नेक्स्ट स्टॉप हुयो दिल्ली। दिल्लीअ ते असांखे लाइ फिटो कयूं, अॻियां वञण ई न ॾिनऊं। हाणे हिननि हरकतुनि सां मां हिनखे काॾे प्लेन में वठी वञा? मां त हिन सां सवाल ई न आहे, मां ॿिए दफ़े तोसां प्लेन में हलां, भुलिजी वञ। हेॾा उहो पहिरियों एक्सपीरियंस हुयो मुंहिंजो, ऐं पहली बार सभिनी सां ईअं थींदो आहे, हाणे मां सम्झी वई आहियां। पहिरियों हुजे, ॿियों हुजे, चोथों हुजे, मां तोसां गॾु प्लेन में न वेंदुमि। आसे पासे में कॾहिं हलणो हुजे त ॿुधाए। त आसे पासे में तव्हांजा छा आहिनि? लोनावला, अलीबाग, माथेरान, महाबलेश्वर, ॿियो छा आहे तव्हांजो आसे पासे में? मूंखे त उहो ई लॻो तूं हिते
लोनावाला माथेरान या महाबलेश्वर जी प्लानिंग कई हूंदी, काॾे तूं सेंट मार्टिन थी पहुची वञे भई? रुली पिनी उते ई उहे ई जॻहियूं। ख़ैर हलो हिकु ॻाल्हि छॾो, इहे ॻाल्हियूं सभु छॾो। तव्हां हिकु ॻाल्हि ॿुधो, हा, अगरि असां लोनावला या महाबलेश्वर या किथे बि हलूं था सम्झो, त असांजो ख़र्चु लॻभॻि घणो ईंदो हेॾां? 3-4 ॾींहं हलंदासीं त लॻभॻि इहो 25 खां 35,000 ताईं अची वेंदो। 35,000 हा न? हा। त मां अगरि चवां कि इहे 35,000 तव्हां मूंखे ख़बर आहे हर साल असांजे लाइ सेविंग कंदा आहियो, ॿारनि खे असांखे घुमाइण वठी हलंदा आहियो, पर अगरि मां हिन दफ़े चवां तव्हांखे कि हिन भेरे तव्हां घुमाइण न वठी हली करे इहे 35,000 मूंखे ॿिए कम जे लाइ ॾियो त हले? वरी कहिड़ा कम तुंहिंजा? हेॾां जेकी असांजी शांताबाई आहे न कम वारी, उनजी न धीअ जी शादी अथसि अॻिले महीने। अच्छा। हाँ, त उनखे न पैसनि जी ज़रूरत आहे। उन मूंखां पुछियो अथई कि भाभी पैसा दे सकते हो क्या, मैं पगार में से कटवाऊंगी। त पहिरियों त मां जवाबु न ॾिनोमांसि, पर मां पोइ सोचियो कि असांखे त मालिक जो ॾिनल सभु कुझु आहे, अगरि असां उन जी थोरी कुझु मदद करे सघूं त ॾाढो सुठो ई थींदो। बिल्कुलु बिल्कुलु, तुंहिंजी सोच ॾाढी सुठी आहे, तूं इहो ॾाढो सुठो सोचियो अथई। घुमण जा त जाम मौक़ा ईंदा असांखे, पर हे ॾियारी जो मौक़ो त आहे ई अहिड़ो, ॾियारी जो फंक्शन त आहे ई अहिड़ो भई सभ खे ख़ुशि कजे। जी। त तूं जेको सोचियो हुनखे ख़ुशि करणो, हुन चेहरे ते मुस्कान ईंदी, असांजे लाइ इहा ई वॾी ॻाल्हि आहे। जी बिल्कुलु। ऐं अगरि अहिड़ो कुझु असां करे सघूं त उन खां वॾी कहिड़ी ॻाल्हि थी सघंदी आहे? बिल्कुलु, इहे असांजा कर्म ई त आहिनि जंहिंजे करे असांखे माण्हू यादि कंदा। बिल्कुलु, पैसो त आनी जानी शइ आहे, त अगरि असां हिन साल न बि वञी सघंदासीं त हले, कोई ॻाल्हि कान्हे। वैसे बि कोरोना पीरियड तो हले पियो, ॿाहिरि निकिरणु अञा सेफ कान्हे एतिरो, त ठीकु आहे हिन दफ़े असां नथा हलूं ॿाहिरि केॾे घुमणु, हिन दफ़े असां हुनजी मदद था कयूं पिया ऐं हुनखे 35,000 ॾियूंसि था पिया। बिल्कुलु बिल्कुलु, पर इहा ॻाल्हि सोचे हल कि वरी पोइ घुमणु न मिलंदो हिन साल। न कोई ॻाल्हि कान्हे, तव्हां एतिरी सुठी सोच में मुंहिंजो साथ था ॾियो पिया त हिन खां वॾी मुंहिंजे लाइ कोई ॻाल्हि कान्हे पई। ठीकु आहे, पर तूं इहा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए मूंखे, हा, 30-35,000 में हुनजी शादी निपटी वेंदी? हा बिल्कुलु, तव्हांखे यादि कान्हे पोइ भेरे ॾियारीअ ते मां हुनखे 500 रुपया ख़र्ची ॾिनी हुई, त हुन मूंखे ॿिए ॾींहं ते ॿुधाई कि हुन 500 मां हुन पंहिंजे ॿारनि खे ॿिन्हिनि खे गिफ्ट्स बि ॾिनई, पिज़्ज़ा बि पहिरीं बार खाराई ऐं हुननि खे फटाका बि वठी ॾिनई। जॾहिं 500 में उहो हेॾो मैनेज करे था सघनि त 35,000 में उन्हनि जी शादी छो नथी थी सघे? असां त वैसे ई ताम झाम में फालतू ख़र्च करे शादियुनि में हेॾो पैसो विञाईंदा आहियूं, बिल्कुलु देखा देखी कंदा आहियूं, एॾा फंक्शन्स कंदा आहियूं, हुजनि त बसि हिकु देग चाढ़ींदा आहिनि, थोरो नचंदा टपंदा आहिनि, 35,000 में त उन्हनि जी शादी बिल्कुलु थी वेंदी हेॾा। बिल्कुलु, तुंहिंजी ॻाल्हि सही आहे। असली ख़ुशी त दिलि सां आहे, ख़र्च करण में कोन्हे का। असांजी हिकु शादी में त उन्हनि जूं 10 शादियूं निपटी वञनि। जी बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, तोखे हुनखे पैसा ॾियणा आहिनि त तूं जॾहिं चओ मां तोखे पैसा ॾींदोमांइ, ऐं जेकॾहिं तोखे लॻे कि हुनखे वधीक खपंदा तूं मूंखां बिंदास घुरिजांइ, मां तोखे उहे बि ॾींदोमांइ। जी बिल्कुलु, त उहे 35,000 त तव्हां मूंखे ॾींदा हुन जी शादीअ जे लाइ, पर हाल फ़िलहाल मूंखे त 25-30,000 ॾियो त मां सेल में शॉपिंग करे अचां। अरे तूं घुमी फिरी करे वापसि उन ई ते अची करे? हा माना हाणे जॾहिं असां ॿाहिरि ई नथा हलूं पिया त तोखे कपिड़नि लटनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? हाणे न क वञे सेल बेल ते न वञिणो। अरे कपिड़ा लटा त मायुनि खे सदाई खपंदा आहिनि, कबट भरिया पिया हुजनि तॾहिं बि कपिड़ा लटा खपंदा आहिनि हेॾा, त कढो 25,000 ऐं मां शॉपिंग करे अचां। अरे असां न पुॼी सघंदासीं, हिननि मायुनि खां न पुॼी सघंदासीं। बिल्कुलु न। उम्मीद आहे कि तव्हांखे असांजी हीअ कॉमेडी स्किट, इहा हस्बैंड वाइफ जी नोकझोक पसंदि आई हूंदी। अगरि पसंदि आई आहे त कमेंट बॉक्स में कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो, ऐं असां पंहिंजी स्किट जे दौरान हिकु सोशल मैसेज बि ॾिनोसीं, त अगरि उहो तव्हांखे सम्झ में आयो हुजे त तव्हां कमेंट बॉक्स में यस ज़रूरु लिखिजो। जी हाँ दोस्तों, ऐं अहिड़ी ई खिल मस्ती मज़ाक तव्हां ॾिसी सघंदा आहियो असांजे पंहिंजे चैनल हो जमालो ते। त जेकॾहिं तव्हां अञा ताईं हो जमालो खे सब्सक्राइब न कयो आहे त अॼु ई असांजो सिंधी यूट्यूब चैनल हो जमालो खे सब्सक्राइब कयो, असांजे वीडियोस खे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांखे ईअं ई प्यार ॾींदा रहो। जय झूलेलाल।